अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मां आहियां हाकिम अली नारे जो जनरल मैनेजर हुसन अफरोज़ मेमोरियल ट्रस्ट ख़ैरपुर। साथियों, ही जेको अॼु जो मुंहिंजो वीडियो रिकॉर्ड करण जो मेन मक़सदु आहे उहो आहे वालदेन सां मुखातिब थियण जो, ख़ासि तौर ते उहे वालदेन जिन जी औलाद कंहिं बि स्कूल में प्राइवेट हुजे या गवर्नमेंट हुजे उन्हनि में पढ़ी रही हुई आहे। साथियों, हिन टाइम ते जेका मौजूदा मुल्की हालात आहिनि उन में तव्हां ॾिसो था कोरोना वायरस जे करे दुनिया जो हर शोबो मुतासिर थियो आहे, जंहिंमें ख़ासि तौर ते तइलीमी इदारा बि तमामु घणे हद ताईं मुतासिर थिया आहिनि। गुज़िरियल 4 महीननि खां असांजा गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जे नोटिफिकेशन जे तहत तक़रीबन जेके बि तइलीमी इदारा आहिनि उहे बंदि आहिनि ऐं 4 महीननि जो पूरो अरसो असांजी औलाद जेका आहे तइलीमी सरगर्मियुनि खां परे रही आहे। हिन टाइम ते मुंहिंजो वालदेन सां ख़ासि तौर ते मुतवजो थियण जो मेन सबबु इहो आहे त असांजी औलाद 4 महीना अॻ में बि गुज़री चुका आहिनि जेके माना उन में तइलीमी शयुनि खां परे आहे, ऐं ईंदड़ टाइम में बि काई अहिड़ी कंफर्म ॻाल्हि न आहे त केतिरे अरसे ताईं स्कूल ऐं तइलीमी इदारा बंदि रहंदा। हिन टाइम ते तव्हां ऐं असां वालदेन जेके आहे उन्हनि जी तमामु घणी अहम ज़िम्मेवारी अचे थी हिन टाइम ते, छो त औलाद असांजी आहे, नंढड़ा असांजा आहिनि, ईंदड़ नंढड़नि जो बचनि जो जेको मुस्तक़बिल आहे उहो असांजो आहे। उन्हनि जे लाइ जेकॾहिं इहो एॾो अरसो तइलीमी शयुनि खां परे था रहनि पिया त जेका हुननि जी इल्मी शऊर ऐं जेका तइलीमी सरगर्मियुनि जे तहत जेका हुननि जी ॼाण जी जेका सिख्या जी जेका लेवल आहे उहा तमामु घणी कमज़ोर थींदी वेंदी, छो त जेतिरो अरसो हू परे रहंदा तइलीमी शयुनि खां ओतिरो उहे शयूं जेके यादि आहिनि उहे बि उन्हनि खां विसरी वेंदियूं। हिन टाइम ते चंद हिदायतूं आहिनि, चंद शयूं आहिनि जेके मां तव्हांजे साम्हूं रखी रहियो आहियां, जिन जे तहत असां पंहिंजे घरनि में इन लॉकडाउन वारे अरसे जे दौरान पंहिंजे औलाद खे कहिड़े तरीक़े सां असां तइलीमी शयुनि में इंगेज करे सघूं था या तइलीमी सब्जेक्ट सां या इन्हनि शयुनि सां असां उन्हनि खे इन्वॉल्व करे सघूं था। सभ खां पहिरियों त जिन वालदेन वटि इंटरनेट जी सहूलियत वारा मोबाइल फ़ोन आहिनि, पहिरीं ज़िम्मेवारी उन्हनि जी थी थिए पई त सिंध गवर्नमेंट ऐं पाकिस्तान गवर्नमेंट जे तहत हिन टाइम ते कुझु वेबसाइट आहिनि जेके रजिस्टर थी चुकियूं आहिनि यूट्यूब ते, इवन यूट्यूब खां ॿाहिरि उन्हनि वेबसाइटुनि ते क्लास पहिरें खां वठी वेंदे क्लास इंटर ताईं जे मुख़्तलिफ़ सब्जेक्ट जा लेक्चर मौजूदु आहिनि अपलोड थियल आहिनि। असांजो ऐं तव्हांजो इहो ज़िम्मेवारी वारो फ़र्ज़ु थो बणिजे त हिन टाइम ते असां पंहिंजे औलाद खे घरनि में कुझु वक़्तु विहारे करे पंहिंजे उन मोबाइल सेटनि जे ज़रिए उन्हनि खे उन्हनि लेक्चर्स ते विहारियूं ऐं लेक्चर्स ॿुधायूं त जीअं हुननि जी थोरी घणी शइ तइलीमी शयुनि जी जेका आहे बहितर रहे। जिन वटि मोबाइल फ़ोन न आहे ऐं घरनि में टेलीविज़न सेट मौजूदु आहे त उन्हनि खे बि इहा मां ॿुधाईंदो हलां त फेडरल गवर्नमेंट पाकिस्तान जे तरफ़ां पाकिस्तान टेलीविज़न यानी PTV टेली स्कूल जे नाले सां हिकिड़ो चैनल स्टार्ट थी चुको आहे, जंहिंमें सुबुह जो 8 बजे खां शाम जो लॻभॻि 6 बजे ताईं जेके आहिनि क्लास पहिरें खां ऐं क्लास इंटर ताईं जा मुख़्तलिफ़ सब्जेक्ट जा लेक्चर हलनि था पिया। त तव्हां पंहिंजे ॿारनि खे घरनि में पाबंद बणाए कुझु वक़्तु जेको हुननि जे क्लास सां रिलेटेड आहे उहो वक़्तु उते विहारियूं ऐं असां टेलीविज़न ते उन्हनि खे उहे लेक्चर ॿुधायूं त जीअं हुननि जी तइलीमी सरगर्मियुनि स्कूल जी सिख्या वारी जेका कारकर्दगी आहे उहा असांजे घरनि ताईं महदूद न हुजे ऐं उहा सिखण वारे अमल में बि जारी रहे। टी शइ इहा आहे त जेके साथी हिन टाइम ते जंहिं एरिया में रहनि था पिया, ग़ालिबनि तव्हां ॾिठो हूंदो असांजो शहरी एरिया या ॻोठ वारी एरिया आहे, उते अक्सर असांजे आस पास वारे मुहल वारे एरिया में 8-10 ॿार अहिड़ा हूंदा आहिनि जेके ज़रूरु हूंदा जेके कंहिं न कंहिं स्कूल में पढ़ंदा हूंदा। असां उन्हनि जो हिकिड़ो नंढिड़ो क्लस्टर ग्रुप ठाहियूं, नंढड़ा माना ॾिसो एतिरी वॾी छो त SOPs खे साम्हूं रखंदे बि असां घणो हुजूम बि नथा करे सघूं। कुझु ॿारनि जो असां हिकिड़ो ग्रुप ठाहियूं जंहिंखे मास्क बि ॾियूं ऐं जेके असांजो एहतियाती तदाबीर आहिनि उहे बि साम्हूं रखी करे असां उन्हनि खे ॾियूं। पोइ उन्हनि खे पाण में विहारियूं त जेके सीनियर क्लास जो स्टूडेंट आहे उनखे असां इहा ज़िम्मेवारी ॾियूं त जेके हेठियुनि क्लासिस जा ॿार आहिनि उन्हनि खे उहो थोरो घणियूं उन्हनि जी क्लास जी सिख्या ॾिए ऐं उन्हनि खे सब्जेक्ट जे बारे में थोरो घणो पढ़ाए। हिन सां हिकु त उनजी पंहिंजी डेवलपमेंट थींदी ऐं प्लस में उन्हनि ॿारनि खे बि पंहिंजी तइलीम सां यानी सब्जेक्ट सां रिलेटेड रहण जो हिकिड़ो सबबु मिली वेंदो। ऐं चौथी शइ इहा आहे त असां वालदेन पाण जेके पढ़िया लिखिया आहिनि उहे कोशिशूं कनि त पंहिंजे ॿारनि खे थोरियूं घणियूं कुझु शयूं घरनि जे अंदरि पढ़ण जे लाइ ॾियूं ऐं असां उन्हनि खे पंहिंजी मौजूदगी में कुझु सब्जेक्ट्स में तरबियत ॾियूं, सेखारियूं ऐं पढ़ायूं। हीअ चंद उहे शयूं आहिनि जिन जे ज़रिए असांखे पंहिंजे वालदेन जी ज़िम्मेवारीअ में अहम ज़िम्मेवारी महसूसु कंदे पंहिंजे शागिर्दनि खे असां तइलीमी शयुनि में इन्वॉल्व कयूं।
छो त जेकॾहिं अॼु असां इहा शइ न कईसीं त असांजो ॿार असांजी औलाद तइलीमनि शयुनि खां इलाही परे थी वेंदी ऐं उन सां नुक़सानु तव्हांजो ऐं असांजो पंहिंजो थींदो। इन जे करे बराए महिरबानी ज़िम्मेवार वालिदीन हुजण जे नाते असांखे इन्हनि शयुनि मां जेके मां हिन टाइम ते ॿुधायूं आहिनि कुझु शयूं तव्हांजे साम्हूं रखियूं त कंहिं बि हिकिड़ी शइ जेका असांजे लाइ आसान हुजे उनखे साम्हूं रखी करे असां पंहिंजे घरनि में पंहिंजे ॿारनि जी तइलीम जे लाइ कुझु शयूं करे सघूं। तमामु घणी महिरबानी तव्हांजी ऐं उमेदु आहे त हीअ वीडियो तव्हां वधि में वधि वालिदनि ताईं शेयर कंदव त जीअं वालिदीन पंहिंजे ॿारनि खे इन लॉकडाउन वारे सिलसिले जे दौरान घटि में घटि पंहिंजे ॿारनि खे तइलीमी शयुनि में इन्वॉल्व करे सघनि। तमामु घणी महिरबानी साहब।